अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं तमामु आसान ऐं मज़ेदार पंजाबी मसाला राजमा जी रेसिपी। पंजाबी मसाला राजमा जी रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खणी आया आहियूं हिकु कढ़ाई ऐं कढ़ाई में तेल विधो आहे 1/3 कप। जीरो विझूं था 1 टीस्पून। कमाल पट जा 2 अदद पत्ता विधा आहिनि ऐं वॾो फोटो विझूं था 1 अदद। हाणे इन सभिनी शयुनि खे तक़रीबन 3 खां 5 सेकंड जे लाइ फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 5 सेकंड जे लाइ मसालनि खे फ्राई कयो आहे ऐं हाणे विझूं था कटियल बसर 1.5 कप ऐं बसर खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त बसर गोल्डन ब्राउन थी वञे विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां बसर खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं बसर हाणे गोल्डन ब्राउन थियण लॻो आहे त हाणे विझूं था कटियल थूम 1.5 टेबल स्पून। सावा मिर्च आहिनि 4 अदद। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था टमेटो प्यूरी 2 कप्स। तक़रीबन 4 खां 5 अदद टमाटा खणी असां ब्लेंड करे छॾिया हुया ऐं पचाईंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, टमाटनि ऐं सभिनी मसालनि खे असां 2 खां 3 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर 1 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। लूणु विझूं था 1 टीस्पून। तव्हां चाहियो त पंहिंजी पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। हेड विझूं था 1/2 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1/2 टेबल स्पून ऐं पचाईंदासीं तक़रीबन 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। विचोली बाहि ते 5 मिनट जे लाइ पचायो आहे। हाणे विझूं था बॉइल्ड रेड बीन्स यानी उबरियल लोबिया या जंहिंखे रहां बि चवंदा आहियूं 1.5 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था उहो पाणी जंहिंमें असां लोबिया खे उॿारियो हुयो, तक़रीबन 2 कप्स। गरम मसालनि जो पाउडर विझूं था 1/2 टीस्पून। जीरे जो पाउडर विधो आहे 1 टीस्पून। कटियल सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून जे बराबरि ऐं हाणे सभिनी शयुनि खे मिक्स करे तक़रीबन 10 मिनट जे लाइ हल्की बाहि ते पचायूं था। जी फ्रेंड्स, असां 10 मिनट जे लाइ हल्की बाहि ते लोबिया खे पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार पंजाबी मसाला राजमा बिल्कुलु तयारु थी चुको आहे। असां कयूं था राजमा खे डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजे वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।